ख़ास मां ख़ुदा बख़्श चौहान जी रिपोर्ट मूजिब जरवारी शाख लॻ सैटेलाइट टाए वन थाणे जी हद में ॻोठ मुबारक पंवर तारिक टाउन साम्हूं मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि पारां मोटरसाइकिल खे रिसियूं ॾियण ऐं वन व्हीलिंग कंदड़ सिजाद बिरोही, वक़ार बिरोही, वकास बिरोही खे मना करण ते झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में मेघवाड़ बिरादरी जो नौजवान साजन मेघवाड़ संदसि वालिद सोमजी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी साजन मेघवाड़ खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में मुंतक़िल करे छॾियो। मेघवाड़ बिरादरी माण्हू रोड ते निकिरी हुननि मीडिया खे ॿुधायो त जॾहिं मथां जणाइल शवाबदार खे असां मोटरसाइकिल जे रीसूं ॾियण खां मना कयूंसीं त सजाद बिरोही, वकास बिरोही ऐं वक़ार बिरोही मच्छे जी असां मथां हमिलो कयो आहे। असां मीरपुर ख़ास जे SSP ऐं हद जे SHO खे अपील कयूं था त उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे।